Oh
सतन सालन जी उम्र में हाफिज कुरान छा एजाज़ आहे अड़ी कुरान वारो नानो कुरान वारो अमल की कुरान छा तो समझी छा एजाज़ आहे असांजा बच्चा 6-7 साल जी उम्र में खेलंदा लड़ंदा गाईंदा औलाद जी 6-7 साल जी उम्र में हाफिज कुरान निंड में होंदा हाथ भी कुरान पढ़ंदा जाग में होंदा हाथ भी कुरान पढ़ंदा नाने जी हज में बाबे जी हज में अम्मा जी हज में तभी कुरान पढ़ंदा ये जो घरानो नमाज वारो ओए मैदान करबला हमें कुरान कीअं पढ़ंदा ॾाढे ने सुभान अल्लाह अञा वॾी आवाज़ सुभान अल्लाह करबला में कुरान कीअं न पढ़ंदा करबला कीअं न मल्हाईंदा हेॾे न्यारे मुॾे जंहिंजो नानू कुरान वारो जंहिंजी अम्मा कुरान वारी जंहिंजो बाबू कुरान वारो सही कुरान पछाड़ी ताईं कीअं न पढ़ंदा ॾाढे जो सुभान अल्लाह जंहिं मुंहिंजो सुनो सही जेके मुंहिंजे वाइदे हुसैन ने हो पाण से ॾाढे जो सुभान अल्लाह मुंहिंजो रब सही हो भंडारे करबला में 43 तलवारुनि जा घाव होड़े तीरनि जा ज़ख़्म सही 83 ज़ख़्म खाई मुंहिंजो सुनो सही ने मैदान करबला में घोड़े का ज़ख़्मी हालत में किरी पिया शिमर पड़ी दवायो मुंहिंजे सुनो सही ने सीने ते दुले मुंहिंजो सुनो सही तुंहिंजे ए शिमर तुंहिंजो वेहणो मुंहिंजे सीने ते नथो सोए ए शिमर मुंहिंजे सीने ते वेद मुंहिंजी न्याणी सकीना विने मुंहिंजे सीने ते वेद असगर वे मुंहिंजे सीने ते वेद नियाज़ी वे ए शिमर मुंहिंजे सीने ते नहीं पड़े थी वक्त नमाज जो आत्मा सैन बड़ी नमाज पढ़ा ॾाढे जो सुभान अल्लाह ए शिमर मुंहिंजे कन में अल्लाह जे कुरान जो आयत जो आवाज़ जो हले कुरान भी के तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह
वुज़ू में थन दे ओए बच्चा करबला क्यों न मनाइबा ओए बच्चा नमाज क्यों न पढ़ना कुरान क्यों न पढ़ना तारे जो सुभान अल्लाह दुआ में की जरूरत सुभान अल्लाह दुआ में की जरूरत तालियो दुआ में की जरूरत आना ना कर पलक वसाया अल्हम्दुलिल्लाह वरी मां बहाना आस्ते आस्ते शायरी शुरू कई अज तो वरी मुंहिंजा वक़्ता ॿुधाया अञा वॾी आवाज़ दिलि फरी पवंदी मां हुसैनी आहियां वॾी आवाज़ सां मां हुसैन साईं जे बाखर में क़यान पंहिंजी शायरी ॿुधायां अञा वॾी आवाज़ सां करबला में आग उठो बतूल जो लखते जिगर हज़रत अली जो हो जिगर अञा वॾी आवाज़ नाम जो नबी हज़रत अली जो हो जिगर कन जंहिंजे में ॼमण सां अरबी हुई आज़ान जी सुभान जो तो वॾी दिलि थोरी आयो शेर मां सैयदुल्लाह जे नाम थो कयां वॾी आवाज़ सां कन जंहिंजे अरबी हुई आज़ान जी यमन जंहिंजे सादी वहवा हर ज़बान सुभान जी अञा वॾी आवाज़ सां और कन जंहिंजे में यमन सां अरबी हुई आज़ान जी यमन जंहिंजे सादी वहवा हर ज़बान सुभान जी हज़रत अली शेर खुदा जो महकी जो शेर खुदा जो महकी हो सुगर नानू जो नबी हज़रत अली जो हो जिक्र अञा वॾी आवाज़ सां सुन सैयद जी हुई अहली जंहिं थो कुर्बान थियो सतन वरियनि जी उमिरि में हिफ़्ज़ जे क़ुरान कयो अञा वॾी आवाज़ सां सुन सैयद जी हुई अहली जंहिं थो कुर्बान थियो सतन वरियनि जी उमिरि में हिफ़्ज़ जे क़ुरान कयो इल्म जो नानो शहर हो बाबो न जो सुदर इल्म जो नानो शहर हो बाबो न जो सुदर
अल्लाह जी अल्लाह वो नबी सिफत में ऐ तुमर उन चाह में जन्नू हुसैनी तो सजाए सदसुई सारा हमें जी अल्लाह वो नबी सिफत में ऐ तुमर उन चाह में गुलाम आया सदस मुझ सारो ही घर गुलाम आया सदस ऐ मुझ सारो ही घर करबला में आग ठोकर तूल जो लखते जिगर अना मुझे आवाज शिवरा मुझे सीने दाई परे थी तमाम हुसैन